अस्सलाम वालेकुम। शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल में सभी दोस्तन के पिनी प्यारन के दिल वारन के सिंधी वारन के खुश आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। दोस्तों रावल जो साथ हाणे सांवल बि ॾींदो, छो त सांवल जी पुराणी दोस्ती हुई रावल सां। रावल जी वापसी अचण सां सांवल जा दोस्ती जा दरवाज़ा वरी खुली विया। इहे ॿई गॾिजी करे अकबर ख़ान के ऐं जाबर के अहिड़ो त सबक़ सेखारींदा जो हू ॿई यादि कंदा। हू भी पंहिंजी तयारी करे रहिया आहिनि त इन्हनि खां बचूं, पर हीअ बि त हीअ आहे चाकर ख़ान त न रहियो, लेकिन रावल ऐं सांवल इहे ॿई गॾिजी करे इन ड्रामे खे छिकींदा ऐं तोड़ पुॼाईंदा ऐं ॿिया माण्हू बि काफ़ी ॻोठ वारा हिन जो साथ बि ॾींदा। ऐं रावल जो उहो दाबो कोन आहे जेको चाकर जो हुयो, ॻाल्हाइण जो डायलॉग वग़ैरह उहो चाकर ख़ान खे वधीक ईंदा हुआ, पर रावल जी जाइ पंहिंजी जाइ ते सही आहे। रावल जा ते मूसा हुजे हा त पोइ त दोस्तो वाह वाह थी वेंदी आहे। दोस्तो वीडियो पोइ पंहिंजे पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻी त शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए ज़बरदस्त बहितरीनु वीडियो में।